ये श्री मज़ारी सोली सिंधी में जो DGISPR कल ॻाल्हि कई या क्लेम कयो त इमरान ख़ान अप्रोच कयो हो मिलिट्री लीडरशिप के तहां को बीच बचाव करायो DGISPR जो लफ़्ज़ हुआ तो बीच बचाव कराओ तो अज श्री मज़ारी हुनखे रिफ्यूट करे छॾियो आहे हुनजी तरदीद करे छॾी आहे त न दरअसल मिलिट्री लीडरशिप डिफेंस मिनिस्टर परवेज़ खटक जी मार्फत असां सां राब्तो कयो। हाँ ॾिसो न ॻाल्हि इहा ई थिए थी त ही जेका PTI लीडरशिप ऐं असांजी इस्टाब्लिशमेंट जे विच में जेके तमामु घणी वेझड़ाइप हुई ऐं लीडरशिप बि अञा चेंज न थी आहे असांजी इस्टाब्लिशमेंट जी। मूं कल्ह बि तव्हांखे चयो पियो त ही पाकिस्तान जो हिकिड़ो यूनिक एग्ज़ाम्पल आहे जिथे इस्टाब्लिशमेंट जी लीडरशिप साॻी हूंदे ई जेके जंहिंजी तमामु वेझड़ाइप हुई ख़ान साहब सां उहो हुते मौजूदु आहे पर दूरियूं वधी वियूं आहिनि। सो हाणे अगरि ॾे जवाबु वठि जवाबु त ज़ाहिर आहे DGISPR हाणे वरी हिकिड़ो बयानु नथो कढी सघे ज़ाहिर आहे, लेकिन ऑन द रिकॉर्ड अची वियो त श्री मज़ारी साहिबा जेके ज़ाहिर इमरान ख़ान साहिब जी मर्ज़ी खां सवाइ इहो बयानु ट्वीट नथियूं करे सघनि, हाणे इस्टाब्लिशमेंट खे सिधो जवाबु तरदीदूं वज़ाहतूं इहे सभु शुरू कनि पियूं। कल्ह फवाद चौधरी ऐं शाह महमूद कुरैशी साहिबु उन्हनि इहा ॻाल्हि न कई उन्हनि चयो त DGISPR उहा असांजे मौक़िफ़ जी ताईद करे छॾी आहे। अॼु वरी सोचे सोचे जेके पाण इंग्लिश में चऊं था त सेकेंड थॉट आई आहे PTI लीडरशिप खे श्री मज़ारी साहिबु अॼु बयानु कढियो आहे त न हीअ ॻाल्हि हुन ग़लति कई DGISPR। हाणे इहो ई त ॾिसणो आहे न जेको वक़्त सां गॾु जीअं वक़्तु हले थो त छा PTI पंहिंजे हिन सॼे बयानीअ में सिर्फ़ु अमेरिका ही करप्ट माण्हू अची विया आहिनि इम्पोर्टेड हुकूमत बयानीअ खे एसि ताईं महदूद कंदी या जीअं सोशल मीडिया ते गैर सरकारी तरह PTI करे पई उन ते ज़ोर वधीक ॾींदी ऐं इस्टाब्लिशमेंट खे बि हू पंहिंजे हुन तनक़ीदी जाइज़े हुनजे दायरे जे अंदरि रखंदी। ॾिसो वक़्तु वधे पियो। हाणे कल्ह DGISPR साहिबु वज़ाहत करे छॾी त जनरल बाजवा साहिबु त वञनि था 29 नवंबर ते। ज़ाहिर हिननि जेको हिकिड़ो कन्वेंशनल हिकिड़ो रिवायती तरीक़ो आहे जे वक़्तु ईंदो पोइ आख़िरी 2-3 महीना त बाजवा साहिबु फेवरल पार्टीज़ वठंदा मतिलबु जेके हुननि जी गैरिज़न्स में फेवरल्स थींदियूं आहिनि जेको ट्रेडिशन आहे ऐं हिन ई दौरान यानी ईंदड़ महीने ॿिनि में नए चीफ जी नाले ते किथे न किथे गौर थियणो आहे, गौर थी रहियो हूंदो, मुख़्तलिफ़ नाला हलंदा सही हुनजो आहे मुख़्तलिफ़ शयूं थींदियूं। सो हीउ वक़्तु उअं ई असांजे मुल्क में जॾहिं नए आर्मी चीफ जो तक़ररी थी रही हूंदी आहे त उअं ई हिकिड़ो क्रिटिकल वक़्तु हूंदो आहे। मुख़्तलिफ़ धुरियूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कमु करे रही हूंदियूं आहिनि। उन महिल PTI जेको आहे हू जनरल बाजवा जी सिहत ते त घणो असरु नथो पए छाकाणि त हू हाणे एक्सटेंशन जो ख़्वाहिशमंद ई न आहे, लेकिन असांजो मिलिट्री इस्टाब्लिशमेंट एज़ ए इंस्टीट्यूशन पंहिंजे अॻूणनि चीफ जेके हुननि जा अॻूणा रिटायर्ड जनरल हूंदा आहिनि उन्हनि लाइ बि घणी शयूं हुननि खां हज़म न थींदी आहे। हीअ त हुननि जो सिटिंग चीफ आहे, जेसि ताईं रिटायर नथो थिए तेसि ताईं त जनरल बाजवा हुननि जो सिटिंग चीफ आहे। सो PTI ऐं इस्टाब्लिशमेंट जे विच में लॻे थो त दूरियूं अञा शदीद थींदियूं।